हाणे मस्त मस्त जान छुटी आहे हाणे वांदा थिया आहियूं हाणे वञूं पिया पंहिंजे घर ॾांहुं जो नंबर आहे तीसरो नंबर आहे सॼो ॾींहुं मथो खाई वियो आहे खैर मां अॼु सां ॻाल्हायांसि हेलो केरु सुहिणी केरु थो ॻाल्हाए सुहिणी आई लव यू मां तूं आहीं केरु मथो खाई वियो आहीं मूंखे शर्म कोन्हे ॿियो घर अथई कोन अथई मूंखे सची सची ॿुधा तूं आहीं केरु सॼो ॾींहुं तो रिंगियूं ॾींहुं ॻाल्हाई छो नथो पखी ॿी जेको असां सां गॾु पखी तूं आहे किथे हिकिड़ो मिंट मुंहिंजा सुहिणा तोखे मां ॾेखारियां थी हिकिड़ो मिंट शर्म नथो अचे ॻाल्हि त ॿुध तूं सॼो ॾींहुं मूंखे फोन करे तोखे शर्म न ईंदो आहे जेॾी महिल सुहिणी आई लव यू हे तुंहिंजो नंबर आहे दादा कोई कंहिंजो नंबर आहे छा दिमाग़ तुंहिंजो सही आहे अलाए मां मेरी ॻाल्हि सटिकी रहे वरी मूंखे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे छा अरे छा हाणे आई लव यू न चवंदमि चवंदे न न चवंदमि अॼु जी ॻाल्हि तूं कोन चवंदी न ये तो इन माण्हुनि खे इहो फोन कंदा मां ईद मुबारक ॾिनी तव्हांखे ईद मुबारक ईद मुबारक हा भला सगोरी जो वॾी त माफ़ था कयो कई न करते न वरी हिकिड़ो चकर हिकिड़ो चकर छा ईद मुबारक आई लव यू ॾाढो भलो अथई अलाह जो कसम आहे ॾाढी ॾिस त सही ही आहिनि असांजे पखी जहान बसि दफ़ा ईअं थींदो आहे जो काफ़ी माण्हू असांखे कॉलियूं कंदा आहिनि असां ख़बर न पवंदी आहे त केरु आहे दिलि चवंदी आहे की हिननि खे खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं पर जॾहिं वरी पहचान निकिरी पवंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि छॾो ई आहे पर इहा ॻाल्हि सुठी न आहे की हर कोई कमी न कंदी जी अॼु को मुंहिंजे ख़्याल में ईद मुबारक ऐं तव्हांखे मां ईद मुबारक हलो हलो वियो